नाज़रीन बहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी सब का पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। क़ौमी असेंबली के स्पीकर अयाज सादिक चयो आहे त पार्लियामेंट में फौज ऐं अदलिया ख़िलाफ़ ॻाल्हाइण जी इजाज़त न आहे। मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे त कंहिंखे बि पाकिस्तान के ख़िलाफ़ ॻाल्हाइण न ॾियां। अपोज़िशन लीडर सही ॻाल्हाईंदो त उनखे फ्लोर मिलंदो रहंदो। हाउस के मुल्की मफ़ाद में हलाइणो आहे। लाहौर में मीडिया से ॻाल्हाईंदे स्पीकर अयाज सादिक वधीक चयो आहे त हर मुल्क में माफ़िया हूंदी आहे। पाकिस्तान में भी आहे। मुल्की मईशत आहिस्ते आहिस्ते मुस्तहकम थी रही आहे। नाणे जा ज़ख़ीरा वधन पिया। अॼु दुनिया जे हर मुल्क सां पाकिस्तान जी दोस्ती आहे। परॾे वज़ीर इसहाक़ डार जो ईरानी हम मनसब सां टेलीफोनिक राब्तो। ॿिन्ही अॻवाननि पारां ईरान ऐं ख़िते जी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾेवट। इसहाक़ डार पारां ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते बेतरफ़ी मुशावरत जारी रखण ते इत्तफ़ाक़। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त कंहिं बि क़ाइल नाहे कयो त ईरान ते हमिलो न कयो वञे। मूं पाण खे पाण क़ाइल कयो त ईरान ते हमिलो न करणु घुरिजे। ईरान 800 माण्हुनि खे फाही ॾियण जो मंसूबो मुलतवी कयो। फाहियूं मुलतवी करण जी ईरानी क़दम जी आचा कयां थो। व्हाइट हाउस में तक़रीब खे ख़िताब कंदे ट्रंप वधीक चयो आहे त असां ईरान जी एटमी सलाहियत ख़त्म करे छॾी आहे। मूं पाक भारत जंग समेत 8 जंगियूं रोकरायूं आहिनि। करोड़े जानियूं बचायूं। पाकिस्तानी वज़ीर आज़म मुंहिंजे लाइ जेको कुझु चयो उहो मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे। कराची में ॿारनि सां ज़्यादती जो जवाबदार साथी समेत गिरफ़्तार। एसपी ओभर दावा कई आहे त जवाबदार 100 खां वधीक ॿारनि सां ज़्यादती कई आहे। मुतासिर नींगर जी निशानदेही ते मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस वटि 5 सालनि दौरान 7 ॿारनि सां ज़्यादती जी शिकायतूं रिपोर्ट थियूं। मुख़्तलिफ़ ज़िलनि जे केसिस में DNA हिक ई शख़्स सां मिली। SSP ओभर जो वधीक चवणु आहे त वाक़े में 12 खां 13 सालनि जे ॿारनि खे ज़्यादती जो निशानो बणायो वियो। हिक केस में हिक ॿार सां 2 खां वधीक जवाबदारनि ज़्यादती कई। जवाबदार इमरान मंज़ूर कॉलोनी जो रहवासी ऐं पंचर जो कमु कंदो आहे। जवाबदार ॿारनि खे मोटरसाइकिल जी लालच ॾेई ज़्यादती जो निशानो बणाईंदो हो। जवाबदारनि पुलिस आॾो दर्जने ॿारनि सां ज़्यादती जो एतराफ़ कयो आहे। वरी वज़ीर पारां ज़्यादती वाक़े में मुलविस जवाबदार की गिरफ़्तारी ते पुलिस के शाबाश। जांच करे रोज़ाने जी बुनियाद ते केस की अॻभराई रिपोर्ट ॾियण जो हुकुम। वरी वज़ीर चयो आहे त ॿारनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ सिंध हुकूमत केतिरा ई क़दम खयां आहिनि। हिन वक़्त ताईं रुॻो 7 ॿार साम्हूं आया आहिनि। पुलिस ॿियनि मुतासिर ॿारनि जी ॻोल्हा करे पई। मुराद अली शाह वधीक चयो आहे त पुलिस जवाबदारनि खे सज़ा ॾियण लाइ भरपूर क़दम खणे। शहर में कंहिं बि दरिंदे लाइ का जॻह न आहे। व्हाइट हाउस ग़ज़ा पीस बोर्ड के नालन जो ऐलान करे छॾियो। व्हाइट हाउस मूजिब ग़ज़ा पीस बोर्ड आर्ज़ी तौर ते हुकूमत जी निगरानी कंदो। बोर्ड ऑफ पीस में मार्को रूबियो, स्टीव विटकोफ ऐं जेरेड कुशनर शामिल। पीस बोर्ड में टोनी ब्लेयर, निकोलाई मलादेनोफ ऐं अजय बंगाल के भी शामिल किया वियो। जीअं सिंध हलचल के बानी साईं GM सैद जी अॼु 122 सालगिरह मल्हाई पई वञे। सन में सैद जे फ़िक्र सां सलाह ॾियल पार्टी जा 6 धार जलसा रचियल। सनान कुरैशी, रियाज़ चांडियो, नियाज़ कालानी, नवाज़ ज़ौर ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। SUP जे जलसे में तहरीक तहफ़्फ़ुज़ आइन पाकिस्तान की क़यादत शरीक थींदी। सवें कारकुन सन पहुची विया। मुख़्तलिफ़ हंधनि ते काफ़िलनि खे रोकण लाइ पुलिस जूं रुकावटूं ऐं गिरफ़्तारी। सिंध जे आरी अॻवान शहीद फाज़िल राहू जी अॼु 39वीं वरसी। राहूकी में जलसो। PP सिंध जो सदर निसार खोड़ो, MNA रसूल बख्श चांडियो, इस्माइल राहू ऐं ॿिया शरीक। PP अॻवाननि पारां शहीद फाज़िल राहू जी मज़ार ते हाज़िरी, गुलनि निछावर। खैरपुर ज़िले में 150 इंसानी जानियूं गड़काईंदड़ उजण गलेरी तकरार जो निबेरो अॼु थींदो। दराज़ा शरीफ़ में मीर आबिद जतोई ऐं ज़ुल्फ़कार कमारियो जी सरपंची हेठि जरगो थींदो। सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। दिलनि खे पुलिस पहिरें हेठि दराज़ा शरीफ़ पहुचाए वेंदो। DSP जी सरबराही में 9 थाणनि जा SHOs ऐं वॾी नफ़री मुक़रर। 50 सालनि खां धुरी में हलंदड़ तकरार अॼु बि केतिरा ई फ़ैसिला थी चुका। मक़सूदो रिंद वेझो सुज़ुकी ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 2 भाइर फौत। नवाबशाह शिराजपुर रोड ते ॻोठबाजी रिंद भरिसां कोहीड़े सबब ख़ौफ़नाक रोड हादसो। फौतन में अब्दुल हकीम ऐं अब्दुल हफ़ीज़ रिंद शामिल। नीगर शान अली रिंद सख़्त ज़ख़्मी। 2 भाइर सुबुह जे वक़्तु होटल खोलण पिया आया त हादसे जो शिकार थिया।